अल्लाह तबारक व तआला फरमायो व अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फदलुल्लाहि अलैक अज़ीमा। तो सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुझा महबूबा मां रब करीम अवां के सॼी कायनात जो इल्म अता कयो आ। मुझा महबूब एॾो तव्हां खे इल्म अता कयो आ, एतिरो त वसी इल्म अता कयो आ जो जेकर अॼु ॾहर बिरादरीअ मां हिन जलसे में अचण वारनि मां जेकर मुझे महबूब के सच्ची दिल सां सॾ कंदो आ, पुकारींदो आ, अर्ज़ कंदो आ, मुझो मदीने वारो रोज़े अतहर मां पंहिंजे उम्मतीअ के जी जी चवंदो। अबा अवां जो इहो यकीदो आ न साईं, इहो अकीदो आ मुझो महबूब सॾ ॿुधंदो आ, अर्ज़ ॿुधंदो आ। मुझे महबूब के अल्लाह एॾो वॾो इल्म अता कयो आ, एॾी वॾी फज़ीलत अता कई आ। इस्लाम जी वॾे में वॾी जंग लगी आ, जंगे बदर, जेका रमज़ान मुबारक जे महीने में लगी, जंहिंमें 313 मुझे महबूब जा हजार खां मथे काफ़िर रमज़ान मुबारक जो महीनो आ, अली तो जून जुलाई जो महीनो आ। हज़रत अली तो फरमाए असां या आंग पंहिंजी ज़ुबान ते हणूं पिया त ज़ुबान मां ठकाव पिया न कर, ज़ुबान वॼे पई, एॾी वॾी गर्मी, लाइटूं न, रोड न, रस्ता न, हे असांजे ज़ाहिरी अॼुकल्ह वारो जेको जदीद दौर आ उहो निज़ाम न हो। मुझे महबूब जा सहाबी रोज़े जे हालत में हा, मुझे महबूब जो इल्म ॿुध, ओ फटूंडी शरीफ वारे जा मुरीद, पीर साईं रोज़े धणीअ जा मुरीद, दिल सां मुझे महबूब जो शान ॿुध, मुझे महबूब जो इल्म ॿुध त अल्लाह मुझे महबूब खे केॾो वॾो इल्म अता कयो आ। सुभान अल्लाह। ओ कायनात सजिया जो चाबुद दो अल्लाह हुसैन जनाने के। सॼी कायनात जो पावर महबूब महबूबा पर अंबिया सूरत में अल्लाह जो फरमाए त वलक़द कतबना फि ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरसुहा इबादियस सालिहून। तो सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए त असां ज़बूर में लिखाए छॾियो आ त हिन ज़मीन जा मालिक अल्लाह जा वलिया केरा अल्लाह जा वलिया आया। अल्लाह इन्हनि खे फज़ीलत अता कई आ मुझे महबूब जे इल्म मां। अल्लाह अदी दोस्तो अल्लाह वारनि खे इल्म अता कयो आ, अल्लाह वारनि खे फज़ीलत अता कई आ मुझे महबूब जो त उहो इल्म आ। इस्लाम जी वॾे में वॾी जंग जंगे बदर लगी आ, उन जंगे बदर में 313 सहाबी हा, 1000 खां मथे काफ़िर हा। सहाबी मदीने पाक खां बदर जे मैदान में आया, काफ़िर वरी मक्के पाक खां बदर जे मैदान में आया। यो विचा सेंटर 150 किलोमीटर 200 किलोमीटर मदीने पाक खां बदर जो मैदान। उते मुझे महबूब सां गॾु अबू बकर भी आ, उमर भी आ, हज़रत मौला अली शेरे खुदा मुश्किल कुशा भी आ। जो सुभान अल्लाह। ओ अल्ले अल्ले कंदो आया मुझी दिल थी ठरे, जंहिंजी दिल नथी ठरे उमरे पयो बरे। असांजी दिल ठरंदी आ, अबा ईअं न ठरंदी आ पुत्र त चवंदा आहियो हो जंहिंजो आहे अली सां प्यारो
ओ जंखे पुल ता हलणो पार ओ जंखे पुल ता ये सीपेक वारी पुल न ये गंबट वारी पुल न ओ वो क़यामत वारी पुल जिते यार दोस्त यौम यफिरुल मरउ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी जिते यार दोस्त मिट माइट अम्मड़ ऐं बाबो सब छॾे वेंदा मौला उते केर कमींदो अल्लाह फरमायो ते कमींदो त आमना जो लाल मोहम्मद अरबी कमींदो जो सुभान अल्लाह अदी दोस्तो साईं फरमाए त क़यामत वारे ॾींहं में मां मोहम्मद खे ॻोल्हजो मुंहिंजा गरीब मिस्कीन उम्मती त होज़े कोसर ते ॻोल्हजो पुलसरा ते ॻोल्हजो उते गरीबनि गुनहगारनि मिस्कीननि पंहिंजे उम्मतनि खे पुकारे पार करे उन्हनि खे जन्नत जो हक़दार बनाए छॾींदुसि तॾहिं त आशिक़ चवंदा आहिनि त वाह मुंहिंजे हबीब जो प्यार गुनहगारनि सां ओ बिस्तर में पैर न पाईंदो जैसी उम्मत न छॾाईंदो वाह मुंहिंजे हबीब जो प्यार गुनहगारनि सां पाक खां काफर आया मदीने जे वारे साईं जा सहाबी मदीने पाक खां आया जंग लगी तमाम वडी तवील हदीस पाका सीरत जे किताबन में ज़िया उन नबी में पीर करम शाह अदारी तिवाल सां अदी दोस्तों इन वाक़े के बयान कया पर मुख्तसर हमारे खिदमत में अर्ज कया त रब तुझे मुझे महबूब के गैब जो इल्म भी अता कया त रब तुझे मुझे महबूब के केडो वडो वसी इल्म अता कया सुभान अल्लाह जंग लगी जंग खत्म थियण खां बाद में अल्लाह साईं फतह मुसलमानन के अता फरमाई के फतह अता फरमाई मुसलमानन के फतह अता फरमाई 1400 सहाबी शहीद थिया जबल मलाइका खां उन जो मज़ारू मुबारक आहिन बदर जे मैदान में पर अल्लाह साईं फतह मुसलमानन के अता कई उनन जो जेको वडो सिप सालारो अबू जहल अदी दोस्तो हजरत मुआद ऐं हजरत मुअव्वज जेको मुझे महबूब जा सहाबी 10 ऐं 11 सालन जे उम्र जा हा हजरत अब्दुर्रहमान का पुछा कंदा कंदा अदी दोस्तो हजरत मुआद हिय जो तलवार वहाई अबू जहल के जहन्नम रसीद करे अदी दोस्तो मुझे महबूब जे दरबार में अचे पियो त वाट ते काफर फिरी आया ही नंढड़ो बारा असा जे सिप सालार नाले वारे अबू जहल के जहन्नम रसीद करवा अचे पियो त बटन काफरन उनके तलवार हईया उन जी जेका बाह मुबारक वा बाह मुबारक बिल्कुल जख्मी थी पया हेतरी वनी अदी दोस्तो वनी मांस बचोवा वनी हिकड़ी रग बचिया वा बाह लटकाईंदो अचे पियो कि यार हे बाह की महबूब जे दरबार में खणी आया थी लत रखे वा बाह अदी दोस्तो कडी करे मुझे महबूब जे दरबार में आयो मदीने वाला उठी बीठा मुआद जे निराड़ ते चुमी दई मुआद तोखे मुबारक वा तू अबू जहल के जहन्नम रसीद करे आयो या रसूल अल्लाह बा शहीद थी वया अन्या तू दुआ भी कर ऐं इजाजत भी दे दुआ दा हथ फेरा सजे बदर जे मैदान में जेके काफर इन के जहन्नम रसीद करे सजा वा मुझा महबूब तुंदे इल्म ता कुर्बान वना मदीने जे साईं जो लवाब मुबारक हजरत मुआद जे बाह ते लगायो त जी बाह फरमाए तो दुनिया में जेतरी अल्लाह साईं मुके उम्र अता कई दी बाह में सूर पांदो हो पर जा बाह में आमना जे लाल जो लोब मुबारक लगो जिंदगी भर उन्हें बाह में मके कर दर्द दर्द सूर छोई कोन को ही मुझे महबूब जो इल्म फजीलता शाना दी दोस्तो आया मक्के पाक खां ओए काफर यहूदी अदी दोस्तो आया मुसलमानन के फतह थी वई हाने माले गनीमत में माल भी आयो उठ भी आया सामान भी आयो आई जेके काफर जेके कैदन में हा उहे काफर भी मुझे महबूब जे दरबार में आया उन काफरन में
मुझे महबूब जो चाचो हजरत अब्बास भी हुयो तो सुभान अल्लाह अना उन ईमान कोन आंदो हो कलमो कोन पढ़ियो ही मक्के पाक खां निकतो घरवारी के चई त हिय जेका छापरा गोथरिया थेलिया हड़वा ये हड़ वठ इन में सोन थई ऐं इयो सोन तू पाण वट कुछ रख ऐं बियो मां पेंजे घर खां बाहर पूरे तो वना जमीन में खड खोटे करे मोटी अचा हयाती या नसीबा जंग करे मोटी इंदुस पो कर्ज हुंदा बच्चन जो साजो सामान हुंदो केकी देती लेती हुंदी उहा बि कंदुस ऐं अध जेको सोना ओ तू पाण वट रख खाजा पीजा सामान समर वगैरह वगैरह इहो सब कुछ करे छजा अध जेको सोना आऊं जमीन में पूरे तो वजा हजरत अब्बा मुझे महबूब जो चाचो अना ईमान कोन आंदो इहो सोन जमीन में पूरे करे अदी दोस्तों मक्के पाक का हलवा मदीने वाला अदी दोस्तों बदर के मैदान में रमजान मुबारक के महीने में 17 रमजान मुबारक का जंग फतह करे हजरत अब्बास भी माले गनीमत में आयो मदीने के साईं सभिन सहाबन के घुराए काबिल तवज्जो गाला मुझे महबूब जो इल्म बुध मुझे महबूब सभिनी सहाबन के घुराए पान फरमायूं त साहबियो अवा जो छा ख्याला छा मशवरो आ हिनन के आजाद कजे या न कजे ही कैदन में हुजन त मदीने जे साईं पेरो पेरो मशवरो अबू बकर खां वरतो पान फरमा अबू बकर तू जो छा मशवरो आ या रसूल अल्लाह मुजो मशवरो आ खां पैसा वठो ढल वठो उजूरो वठो फिदियो वठो ओ इनन के आजाद करे छजो तो त दुनिया में पैसे जी मार वडी आ पहले नंबर ते त ईमान आणन कलमो पढ़न ईमान नथा आणन त फिदियो वठी पैसा वठी आजाद करे छजो मदीने जे साईं फरमायो अबू बकर तुजी सलाह डाडी भली आ वरी मदीने जे साईं उस्मान खां मशवरो तो उस्मान अर्ज कयो त क़िबला जेको अबू बकर जो मशवरो आ असा जो भी इहो मशवरो आ साईं करीम अली सा मशवरो वतो हजरत मौला अली फरमायो त मुजो भी मशवरो हजरत अबू बकर वारो आ हदीस बात में जे तो त 30 सहाबन खां मदीने जे साईं मशवरो वतो सभिनी जी हिकड़ी सलाह आ अमीर उमर कुंड ते बीठो आ रोए पियो अखन में पानी आ पाना फरमाया उमर तू भी त मशवरो दे या रसूल अल्लाह जिथे 30 जी सलाह हलंदी उते उमर जो किथे मशवरो हलंदो दाइंदा फरमाया मशवरो करे तू त बुधा की त या रसूल अल्लाह जेकर मुखां ता मशवरो वठण चाहियो त आऊं थो चा त तलवार अबू बकर जे हथ में जो त पेंजे पुट अब्दुर्रहमान के जहन्नम रसीद करे दुनिया में रसूलुल्लाह जो को दुश्मन न होजे मुखे तलवार जो तमा पेंजे मामे के जहन्नम रसीद कया जेको अमा वाले जंग वारी सफ में हो माइटन का माइटन के माइटन जे हथा मारायो तो दुनिया वारन के खबर पए तो दुनिया में माइट प्यारा नहा कायनात में प्यारो होता आमना जो लाल मोहम्मद रसूलुल्लाह जी जात प्यारी ही मुखा दा मशवरो वठो त उमर जो मशवरो इहो वा मदीने जे साईं फरमायो इस्बिर या उमर उमर सब्र कर अन्ना गालियूं हलन पयूं अल्लाह तबारक व तआला जिब्राइल के फरमायो त जिब्राइल जल्दी मुझे महबूब जे दरबार में कुरान खणी मा कान लिल नबी अयकून लहू असरा हत्ता युस्किन फिल अर्द तुरीदून अरद दुनिया वल्लाह युरीदुल आखिरा मुझा महबूबा जो मशवरो मार कबूल कयो आ भलो आ सुनो आ अबू बकर जो मशवरो भलो आ प्रियन सहाबन जो मशवरो भलो आ पर मुझा महबूब जेकर मार खा मशवरो कयो आ मार भी अमीर उम्र वारो मशवरो जा दुनिया में मदीने वाले जे दुश्मन के जेरो न छरजे उनके जहन्नम रसीद करे छजे मारे छजे गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते अरे सिर कट जाए और जाए परवाह नहीं करते मदीने जे साईं हजरत अमीर उमर के फरमायो उमर सब्र 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 अल्लाह तबारक व तआला कुरान करीम जी आयत नाज़िल करे रब्बुल आलमीन फरमायो मुझा महबूब तू मुझो महबूबा अजमत वारो आ शान वारो आ मान वारो आ मर्तबे वारो आ मुस्तफा शान नवाजो शाहिया
महबूब अवां जो मशवरो भलो आ पर रब का मशवरो वठवा तमा अमीर उमर वारो मशवरो जहां दुनिया में रसूलुल्लाह जो दुश्मन किथे भी जिंदा न होजे उन्हनि सभिनी के जहन्नम रसीद करे छजे। त अज़ीज़ दोस्तो पो मदीने जे साईं हजरत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु के फरमाया अब्बास तू जो छा मुझे के आजाद कया तू जो छा ख्याल आ या रसूल अल्लाह आजाद कर वडो सरदार कबीले जो आया खानदान जो आया साईं फरमा ईमान या रसूल अल्लाह ईमान न आनी दस मानू चंदा कैद थी पियो गिरफ्तार थियो तना तो ईमान आनी जेल में बंद थियो या रसूल अल्लाह इजाजत दे तमा सोन वगैरह चांदी कर्ज मर्ज लाहे पो अवां जे खिदमत में अचा तो कलमो पढ़ंदुस मदीने जे साईं जे दरबार में अर्ज़ कई त क़िबला मां गरीब आया मिस्कीन आया अयाल मुझो घणो आ मानू मुता खिलंदा कुछ बच्चन के दई वठी अचा पोतो ते ईमान आणींदुस। बस आखिरी झलक मदीने जे साईं फरमायो अब्बास तू तो चई त मां गरीब आया अयाल मुझो घणो आ कर्ज मर्ज लाहे अचा जेको मक्के पाक में घर जे बारा पूरे आयो आही जो पवाना तो चई त मां गरीब आया ये लफ्ज़ जो हजरत अब्बास बुधा ज़मीन पैरन में छड़ाजी वई किथे रहो मक्को किथे रहो मदीनो ईमान भी ना दो कलमो भी ना पढ़ो घर जे बारा सोन पूरो आ रसूलुल्लाह के खबर पईया जे मोहम्मद के सोन पूरो न जी खबर आ मना उहो मोहम्मद अल्लाह जो सच्चो नबी आ बरगुदीदो नबी आ शान वारो नबी आ या रसूल अल्लाह हाने मक्के मोटी नथो वणा हाने कर्ज मर्ज न पर हाने तो ते कलमो थो पढ़ा हजरत अब्बास मुझे महबूब ते कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हजरत अब्बास ते कलमो पढ़ो पर हजरत अब्बास सा जेके भी लश्कर में गड होया उन्होंने सभिनी ईमान आंदो कलमो पढ़ो अल्लाह ताला जे मुझे महबूब के वो इल्म अता कयो।